मांधी लॻ देह 8 नुसरत जे ॻोठ अलह रखियो मरी में ज़मीन जे मामले तां मरी ऐं लाशारी बिरादरी जे माण्हुनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मुशाहिद अली मरी, वज़ीर हुसैन मरी, मुजाहिद मरी, ज़ीशान मरी, साईं रखियो मरी, याकूब मरी, गदा हुसैन शाह, सरदार अली लाशारी, अब्दुल कादिर लाशारी, हुसैन बख्श लाशारी, अब्दुल सालिक लाशारी ऐं लाल ॾिनो लाशारी शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे ॻोठाणनि फौरी तौर रूरल हेल्थ सेंटर मांधी पहुचायो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी पई वञे। जॾहिं त झेड़े जो इतला मिलण बाद पुलिस वाक़े झेड़े वारे हंधि रवानी थी वई आहे, जॾहिं त झेड़े बाद ॿई धुरियूं मोर्चा बंदि थी वियूं आहिनि। जॾहिं त झेड़े में ज़ख़्मी थियल सालिक लाशारी, सरदार लाशारी, लाल ॾिनो लाशारी, मोहम्मद यूसुफ लाशारी, वज़ीर मरी, मुजाहिद मरी, गदा हुसैन शाह, याकूब अली मरी ऐं ज़ीशान मरी खे बि नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो आहे।